ताज़ो हिकिड़े ऑर्डिनेंस तहत मुल्क में ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम पाकिस्तान जे नाले सां लॉन्च करण जो ऐलान कयो वियो। अञा उन ते बहस जारी आहे। माण्हुनि जा एतिराज़ात, सियासी पार्टियुनि जे अॻुवाननि जा एतिराज़ात उहे मौजूदु आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत ऐलान कयो त समूरा एतिराज़ ख़तमु करण लाइ ऑल पार्टी कॉन्फ्रेंस घुराई वेंदी। उन दौरान अञा ऑल पार्टी कॉन्फ्रेंस न थी आहे त वफ़ाक़ी काबीना हिकु नओं नोटिस जारी कंदे मुल्क जी खुफ़िया एजेंसी ISI खे इहे इख्तियार ॾिना आहिनि त हू मुल्क जे माण्हुनि जी कॉल टेपिंग करे सघनि, वॉइस नोट ॿुधी सघनि, व्हाट्सएप, इंस्टाग्राम ऐं मैसेज ताईं रसाई हासिल करे सघनि था। PTA जे 1996 जे ऑर्डिनेंस जे शिक नंबर 52 तहत हाणे उन्हनि खे इहे कानूनी तौर ते इख्तियार आहिनि त ISI जा माण्हू कंहिं बि माण्हू जी कॉल टेपिंग करे सघनि था।